नाज़रीन ही ज़िले शिकारपुर जो तालका हेडक्वार्टर स्पीकर सिंध असम्बली आगा सिराज खान दुरानी जो शहर गढ़ी यासीन है। सिंध के बाक़ी शहरन वांगे ही शहर भी इंतज़ामी तौर सियासी नुमाइंदन के काहली और लापरवाही सबब केतरनि ही मसलन और मुंझारन के वर चढ़ियल है। ख़ास कर गढ़ी यासीन की मौजूदा करप्ट टाउन इंतज़ामिया की नाअहली सबब शहरी सफ़ाई सुथराई समेत तमाम घणन मसलन के मुंह ॾेई रहा आहिनि। ख़ास करे गढ़ी यासीन जो ॾखण नाके वारो इलाइक़ो मसलन जे वर चढ़ियल आहे। हिते घिटियूं तोड़े नालियूं गंदगीअ सां भरियूं पियूं आहिनि, जंहिं सबब शहरी वॾी अज़ियत के मुंह ॾेई रहा आहिनि। त उते ई वरी विच रस्ते ते रेड़ा, चिंचियूं, गॾा गाॾा ऐं ॿियूं शयूं मुसलसल बीहण सबब ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि, मुसाफ़िरनि तोड़े शहरनि ऐं दुकानदारनि के वॾी तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पवे थो, जंहिंजो बेहस टाउन इंतज़ामिया तोड़े इंतज़ामी मशीनरीअ के को भी एहसास नाहे। मौजूदा टाउन ऑफिसर गुलाम मुर्तज़ा जागीरानी, एडमिनिस्ट्रेटर आसिफ दायो अवाम जी बजट अवाम ते ख़र्च करण बजा आज़ादी सां बाअसरनि जी ख़ुशामद तोड़े करप्शन जे वर चाढ़े छॾनि था ऐं को भी उन्हनि जो एहतिसाब करण वारो कोन्हे। वधीक अचो त ॾिसूं त शहरी उन्हनि मसलनि बाबति सचाई न्यूज़ सां कहिड़ा था वीचार वंडनि। करे हिते ईंदा आहियूं, असांजी मासी बि हिते वेठी आहे, ॿ मासियूं वेठियूं आहिनि। असां हाणे आयासीं दावत ते हिते, सम्झो तक़रीबन असां इहो ॾिसूं था त घेटियुनि जी माना इहा हालत लॻी पई आहे, जेका जो गंद गार बि हिते लॻो पियो आहे, सम्झो न। हा, असां बि सुबुह आहे त ॾिसूं था पोज़ीशन इहा लॻी पई आहे, जिते किथे गंद पियो आहे। छा वञे थो नाली में हथ थो हणे, ॿार बीमार तो थी पए। हाणे भी असांजे घर में ॿार मासी जूं भी नंढड़ियूं बीमार हुयूं, सम्झो न। कार सॼो गिटीअ में अचनि ई नथा न, मुंडो नालियूं भरिजी थियूं वञनि, ॿार वधी वियूं आहिनि, बितियूं उनजे करे बसि सॼो गंद 8 ॾींहं महीने खां पोइ अचनि था, न त वरी बसि नाली बंदि थी वञे, पाणी बि अंदरि पधर में लॻो पियो आहे, को अचे नथो हिते सफ़ाई करण लाइ, को नालियूं नथो सफ़ा करे, ईअं ई नालियूं पियूं आहिनि। ॾिसो था तव्हां हेॾां, इन करे को चवण वारो सफ़ाई करे वञनि, इहो ई आहे वधीक असांजी छा ख़बर। त हिन सफ़ाई न हुजण जे करे तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? तकलीफ़ां इहा आहिनि साईं, गंदगी आहे, बदबू अचे थी। असांजो वॾो आज़ार आहे, हे गंद कॾो को कढी आहिनि त अचनि ई नथा, अचनि अथा वरी इहो खणी नथा वञनि, इहे कुकड़ियूं न ॿार, इहो खिदरी वरी उन्हनि में ई थो पवे। असांजा इहो ई आज़ार आहे, ॿियो तव्हांजे सिर वक़्त ॾे वाहीअ में मुझो त असांजे अंगणनि ते मथे चढ़े थो नी, घरनि में थो चढ़े, हेॾे सेक थो थिए। वॾो आज़ार असांजे हिन मसीह ते घाटी कयूं, मथा छरो कुल हेठो मिटी पई आहे, वरी जो मुख़्तसिर अचनि था, कढी हलिया था वञनि, वरी खणनि न था। बराए महिरबानी सरकार सां हुकूमत सां अपील कई वञे थी। तकलीफ़ छा आहे? तकलीफ़ इहा ई आहे त ॿार बचो हिते जेको आहे राति जो ऊंदहि में बल्ब वग़ैरह बि घटि आहिनि, शीशा आहिनि जा गंद किचिरो आहे, उन में पेर था हलिया वञनि, नाली में ॿार किरनि था या ऊंदहि में अचूं था, उहा बि तकलीफ़ घणी। बाबा कोन्हे को पुछण कारणु। हा भाउ भाऊ ये माना हिते एॾी सारी गंदगी लगी पई आहे, तव्हांखे इन वाले तव्हांखे तकलीफ़ को मसलो? हाणे असांखे त वॾी तकलीफ़ आहे, 5 साल थी विया आहिनि, को खाटरी लाइ न आयो आहे, नाली बि खाटरी न थी आहे, 5 साल थी विया आहिनि, को बि न आयो आहे। जंहिंमें चेयरमैन जो ज़ोर ओॾी महिल हुया, हाणे को बि न आयो आहे। हा, त इन सां छा तकलीफ़ आहे? तकलीफ़ इहा गंद कचरो वेठो आहे, शहरदारी आहे, शहर त लॻे ई नथो। साफ़ करे विया हुया, ये गंद बि असां पाण खयोंसीं, दुकान जे अॻियां किन लॻो पियो, ग्राहक अचे को छा वञनि था, नालियूं भरिजी थियूं वञनि। हा, हाणे बि घिटीअ भरा विझरायो आहे मूंसाम्हूं, अचनि ई था भंगी, गंद ढेर लॻा पिया। चई बीठा आहियूं, खणनि ई नथा, छा कयूं भला। उन्हीअ ॾियारे बि चयो आहियूं, न आया आहिनि, बसि ॾिसी चकर हणी हलिया विया आहिनि। गंदगी आहे त अच वञ घणी आहे, जनाज़ा बनाज़ा ईंदा आहिनि, अच वञ घणी आहे। कंहिंजी न हली आहे? हे ईंदा आहिनि जेके इहे नुमाइंदा, इहे टाउन कमेटी वारा, इहो चई बीठा आहियूं, बसि चवंदा हा अॼु सुभाणे। तकलीफ़ वॾी आहे, न हिन में फर्श लॻो, न छा खाई आहे पैसा, इहो गंद पियो आहे, भंगी अचनि कोन था, इहो पाण खे ई खणणो थो पए। वाह ॿुधाई भला, हाणे छा कयूं, कंहिंखे चऊं, कंहिंखे तव्हां ॾियूं था, को वराए नथो तव्हां, इहा गंद मालो माल आहे। ॿुधाई वाह, को ग़रीब पाड़ो आहे, को लड़ी बि नथो अचे, को बुजो ॼण बि नथो अचे। हा, उनजे करे बाबा हाणे छा कयूं भला, ज़मानो आहे, बसि पंहिंजो कमायूं था, पंहिंजो खाऊं था, को पुछण बि नथो अचे त बुख ते वेठा हो, छा हो, हेॾी महांगाई आहे।
को लड़ी भी नथो अचे। गंद सां तकलीफ़ कहिड़ी आहे? तकलीफ़ इहा ई धप बदबूए। अॻे लाश ईंदा असांजे घिटीअ में, हाणे को लाश बि नथो खणी अचे हिन गंदगीअ करे। हाणे लाश ई परियो था फिराइजनि माण्हू छा करे। हाँ भाई गंदो आहे पर अमीरा ने पाड़नि जा था खणी वञनि, असां ग़रीब उहे दर पदर हे बि कल्ह टियों ॾींहं हला था कया आहिनि टाउन वारे खे। हा अचूं था खणी विया, पोइ महीना थी था वञनि। हे त अञा थोरो आहे, कुझु बि न, हितां खां हेॾो ढेर हूंदो आहे। ॿ वॾियूं टालियूं निकिरंदियूं आहिनि, 15-20 महीने खणी वेंदा आहिनि। इहे टपटा न हणी विया हिते असांजे कोई हिन में मुख घिटी शहर ई आहे। जनाला जेके बि शहर ईंदा आहिनि हिन घिटीअ खां ईंदा आहिनि, उहे वीचारा हाणे परे पासे ॾाढो तकलीफ़ करे था वञनि। जनाला जेके बि ईंदा आहिनि शहर जा वाह इहा कला तो कोड़ी सफ़ा कंदा आहियूं। सफ़ा हीअ घिटी सॼी हिकिड़ो ॿियो असां सां गॾु छोकिरो, असां कुल ज़फ़ा मिड़िसली ॿुहारी ॾियूं, सफ़ाईअ सां गंद पाड़ कोॾनि सां कढूं। आज़ार आहे न असांखे इहो, आज़ार नालियुनि जो गंद जो धप मच्छर ॾाढा आहिनि। राति चवनि था बसि महिरबानी कयो जीअं मिंटो खणनि थिए त कचिरो खणी वञनि। टैक्सी स्टैंड आहे या हिते माना ईअं गाॾियूं टैक्सी स्टैंड न हुजण जे करे माना? हे टैक्सी स्टैंड न आहे, मतिलबु टैक्सी असां पंहिंजे हिसाब सां बीहारी आहे। अच्छा, आगा सिराज दुरानी जो प्लाट आहे, मतिलबु असां पंहिंजे हिसाब सां बीठा आहियूं। कॾहिं असांखे भॼाइनि था, कॾहिं बीठा आहियूं, पाण न वेंदा आहियूं। उते टैक्सी स्टैंड आहे, हा हद खां वधीक गाॾियूं आहिनि त उते बीहण जो हंधु न आहे, तॾहिं असां पाण असां चवंदा गवर्नमेंट खे त बाबा असां हिते पाण 10 खां 15 ड्राइवर आहियूं, हिते गाॾियूं बीहारियूं था। हिते असांखे सहूलियत इहा न आहे, तव्हांजे साम्हूं किन कचिरे ते बीठा आहियूं, का सहूलियत न आहे, न वाशरूम आहे न नलके जी सहूलियत आहे। असां वधि में वधि इहा अपील कंदासीं त बाबा असांखे सुहिणे नमूने सां मतिलबु हिते ठाहे ॾियनि, छपरा हणी ॾियनि या का असांजे नालो वेहणे का जॻह सोई मन। चौधारी गंद किचिरा पिया आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि, हे त असांजी रोज़ी आहे। जंहिं करे जाम ॿियनि शहरनि में वॾियूं टैंकियूं रखनि था कचिरे जूं, गंद पेटियूं, उहे हुननि खे हुते ॼण मुर्गी वारा बि कचिरो हिते था उछलनि, मच्छी वारा बि हिते था उछलनि। उहो हवस अचे थी, धप अचे थी, सौं सिधी बीमारी त आहे, हिन में को शक न आहे। 2-3 महीननि खां पोइ ईंदा आहिनि। उन वाले सां छा तकलीफ़ आहे हिते पाड़े वारे? तकलीफ़ त सर जाम आहे। असां मां पाण वेठो हूंदो आहियां, राति जो मच्छर गंदगी आहे। अच्छा, छोड़ आहे माना जेको आहे तव्हांखे का तकलीफ़ वग़ैरह आहे न? तकलीफ़ आहे न, ये गॾ गाॾा बीठा आहिनि, ग्राहकनि खे माना ॾुखियाई थी थिए अचण वञण में। ॿी का तकलीफ़ त न आहे, इहा गॾ गाॾनि जी आहे न, माना ट्रैफिक जाम थी वञे, माण्हू अचनि था, असांजे ग्राहकीअ ते असर थो पए। हूअं क्लियर हूंदो आहे रोड, अॼु ई बीठा आहिनि, शाम जो पहिर आहे, वरी ये फाइनल थी वेंदो 5-10 मिंटनि में क्लियर थी वेंदी शइ। अच्छा, हीअ जेको रोड आहे माना हे यको माना क्लियर हूंदो आहे? हाँ क्लियर हूंदो आहे, बिल्कुलु क्लियर हूंदो आहे। शाम जो पहिर आहे, हे मिड़ई सवारी घटि थी वई आहे, वरी 5-10 मिंट सरो बेशितर हिन रोड सां वॾी माना ट्रैफिक बि जाम हूंदी आहे, माण्हुनि जी आमदो रफ़्त, गॾ गाॾा, चिंचियूं ॿियोटियूं, त इन आज़ार सां तव्हां बि मुतासिर आहियो या तव्हांखे का तकलीफ़ न आहे? असांखे तकलीफ़ आहे बिल्कुलु हिन आज़ार सां। हाँ बिल्कुलु तकलीफ़ आहे। इहा ई आहे त सॼो रोड बंदि लॻो पियो आहे, काई बि गाॾी अचे त बीहजी वञे थी। असां दुकानदारनि ते वॾो असरु। आम्हूं साम्हूं जेको आहे रस्तो साफ़ु हुजे, रोड साफ़ु हुजे, जीअं गाॾी बाॾी को जेको बि माण्हू अचे वञे उनखे जेको आहे रुकावट न थिए। तव्हां हिते गाॾी हलायो था काफ़ी अरसे खां वठी, त रस्ते जी हिते वॾी तकलीफ़ हूंदी आहे हिन टुकर में ख़ासि करे? इंक्रोचमेंट ॾाढी ख़राबु आहे। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? असांखे तकलीफ़ आहे, टाइम लॻे थो हितां क्रॉस करण में, हारून ॼणा था पवनि, तॾहिं वञी माना माण्हू निकिरे थो। 2 मिंट जी जॻह ते 10 मिंट था लॻनि निकिरण में। उनखां अलावा को एक्सीडेंट में हादसो वग़ैरह थियण जो बि? अलाह से रहम करे अहिड़ो ॾिठो न आहे, बाक़ी थी बि सघे थो, जो नंढा ॿार बि बीहनि था न। छा करणु घुरिजे हाणे? इनखे रस्ते खे क्लियर कराइनि इंतज़ाम थिए थी सर। कहिड़ी तकलीफ़? तकलीफ़ ओचिते माण्हू अचनि था, गॾा गाॾा आहिनि, रस्ता सोड़ा आहिनि, मोटरसाइकिल रस्ते ते बीहारनि था, तकलीफ़ लाज़मी थिए थी। बीहारनि था त तकलीफ़ कहिड़ी थी थिए? तकलीफ़ इहा थिए थी त ओचिते माण्हू निकिरे थो, सोड़ थी वञे, पोइ गाॾी नथी निकिरी सघे, स्पीड में अचूं था, रोड रस्ता सोड़ा लॻा पिया आहिनि। ख़ासि करे असां जेका निकिता आहियूं त हे जेको टुकरो आहे ख़ासि करे हुतां खां वठी वंग खां वठी हिन ताईं मोड़ ताईं, हिते इंतिहाई डिस्टर्बेशन हूंदी आहे, गंदगी आहे, ऐं सोड़ आहे, गाॾा चिंचियूं ॿियोटियूं, हालांकि रस्तो आहे। त इन शइ जो तव्हांखे बि कोई अहसासु आहे या न? बिल्कुलु अहसासु आहे साईं। असां चऊं था थोरो अॻे कयो, पर कनि कोन था अॻे। असां जॾहिं बि चवंदा आहिनि की थोरो अॻे कर, गाॾियूं ईंदियूं आहिनि, वीचारा मुसाफ़िर मिड़ा वीचारा बीह रहंदा आहिनि, परेशान थींदा आहिनि। पोइ हिननि जे करे हुनखे अर्ज़ु कंदा आहियूं थोरो अॻे कर, पोइ हर कोई पंहिंजे ख्याल में हूंदो आहे, असां हुनखे न चई सघंदा आहियूं बसि बाबा। हाँ बसि इहे गॾा गाॾा बीठा, रस्ते ते चिंकियूं बीठियूं आहिनि, रेड़ियूं बीठियूं आहिनि, पोइ अचण वञण वारी सवारी ॾाढी तकलीफ़ में आहे। तकलीफ़ इहा त मुसाफ़िर अची रस्ते ते बीह थो रहे, गॾा गाॾा हाणे साम्हूं बीठा आहिनि, इहा तकलीफ़ आहे।
तकलीफ़ इहा आहे जो जेके आहे त माण्हू अचनि था वञनि था ज़ाइफ़ा दग में झली बीठा दग में आहे इंतज़ाम कुझु कोन थी करे। हा सूबेदार पंहिंजे घर चरा में तकलीफ़ आहे तव्हांखे बि आहे का? जी जी हा तकलीफ़ आहे ॾिठो निकिरण में असांखे थोरी तकलीफ़ थिए थी बिल्कुलु। कहिड़ी तकलीफ़? तकलीफ़ इहा आहे त अॻियां पोयां गाॾियूं आहिनि पासे गंदगी आहे बदबू अचे थी सोड़ बि आहे रस्ते जी रश थी वेंदी आहे। गाॾी हलायो था रोड क्लियर न आहे तव्हांखे तकलीफ़ आहे का? साईं वॾो आज़ार आहे हिते रिक्शन वारा रेड़ियुनि वारनि जो वॾो आज़ार आहे कलाक बीजी था वञो हिकु गैस महांगो आहे ॿियो रश आहे ॾाढो साईं वॾी आज़ार साईं ॿियो तकलीफ़ आहे रोड बि भॻल टुटल आहे गाॾियूं असां लोड में हली नथा सघनि इहो ई आज़ार आहे साईं। असां अपील था कयूं महिरबानी करे थोरो सिधो करे ॾियनि असांखे ॿियो त नथा करे ॾियनि इहो त महिरबानी कनि इहो हा तकलीफ़ इहो बसि रस्ते जो तकलीफ़ आहे ॾिसे थो रस्ते ते बीठा आहिनि बसि इहो रस्ते जो तकलीफ़ छा क्रॉस था कयो हितां माना रश लॻी पई हूंदी आहे सदाईं ट्रैफिक जाम तव्हांखे बि का तकलीफ़ आहे? हा चवंदा आहिनि तकलीफ़ बसि न आहे छा रस्तो बि न आहिनि छा आहे कहिड़ी तकलीफ़ थींदी आहे गुज़रण जे टाइम में? बसि छा कयूं मजबूरी कयूं था न तकलीफ़ कहिड़ी थींदी आहे? बसि रस्तो न आहे। हा त पोइ रस्तो न आहे त तकलीफ़ कहिड़ी आहे? रस्ते सां तकलीफ़ साईं मोटरसाइकिल वारा बीहंदा आहिनि असां ॻाल्हाईंदा आहियूं त विढ़ंदा आहिनि असांखे पोइ चुप करे मिड़ई कुंड क्रॉस करे हलिया वेंदा आहियूं। तकलीफ़ वॾी आहे असांखे। मोटरसाइकिल आहे या घर गाॾियो आहे सभु बीह था रहनि मनमानी असां ख़ाली अचूं था ख़ाली डाकन हलाईंदा आहियूं मोटरसाइकिल वारनि कमु ख़राबु करे डाकसन जी कहिड़ी सवारी आहे जेका मोटरसाइकिल पैसेंजर इहो पैसेंजर माण्हू अचनि था वञनि था उहो मोटरसाइकिल वारा खणी था अचनि सभु। अच्छा हा त उहे माना मोटरसाइकिलनि वारा पैसेंजर था खणी वञनि त उन में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तकलीफ़ असांखे सवारी नथो थिए किरायो न थींदो त काॾूं कमाईंदासीं पेट काॾूं पालींदासीं। जेको पैसेंजर आहे उहो डाकसन छॾे मोटरसाइकिल ते चढ़े हा चढ़े बसि जल्दी 5 मिंट में पुॼूं जीअं त उनखे त आसानी त खपे नी भाऊ। जी आसानी छा खपे उहा हुकूमत उन्हनि खे बंदि करे को अहिड़ो को 100 में चालान करे मोटरसाइकिल वारनि हा न अॻे माना फ्रीअ में खणंदा तरसो करे हाणे हा न हाणे 400-500 मोटरसाइकिल वारा किरायो था वठनि। हा 400-500 में काॾे खणी वेंदा हेॾे गड़ियासी न चवंदा शिकारपुर मों हितां घणो शिकारपुर गड़ियासी मों शिकारपुर ताईं न ओॾो खणी था अचनि गोले दड़े खां। अच्छा गोले दड़े हा गोले दड़े खां गाॾी हलाईंदा जी जी उतां खां गड़ियासी ताईं घणो किरायो वठंदा आहिनि? असां वठूं था 60-70 हो वठनि था मोटरसाइकिल वारा 3-4 माण्हू खणी था अचनि 400-500 वठनि था। माना जेके 3 माण्हू खणंदा हूंदा त फी माण्हू खां घणो वठंदा हूंदा? हा पोइ इहो अलाए केतिरो थींदो न भांडे में 400 हा 400 थियो नी हा 100-125 थियनि था। तो ये गोलो दड़ो में तव्हां कंहिं उतां वारा मोटरसाइकिलनि वारा उते कंहिं वॾेरे खे तव्हां ॾियो न उतां वारा न हुकूमत बंदि करे जेके विच ते जेके रोड जे विच ते रेड़ा बीठा आहिनि गाॾा बीठा आहिनि चिंचूं बीठियूं आहिनि असल त डिस्टर्बेशन इहे था कनि न सर बिल्कुलु इहे आहिनि डिस्टर्बेंस आहिनि तकलीफ़ आहे असांखे गाॾा अगरि लाइन सां अगरि जान ॿियनि खे जॻह ते जॻह मिली वञे ॿाहिरि बीहण जी त काफ़ी बहितरु आहे रोड क्लियर मिलंदो त तव्हां जो हिते माना रेडी हलाईंदा हो त तव्हांखे माना जेको आहे त कहिड़ी तकलीफ़ आहे मसलो? साईं असांजी तकलीफ़ आहे रोड ते बीहूं था चवनि था साइड कयूं था बि त किथे बीहूं। अच्छा असांखे का अहिड़ी जॻह हुजे जिते बीह करे माना रोज़ी था कयूं नी। तव्हां रेडीअ ते छा हलाईंदा? सब्जी मार्केट हुजे जीअं असां रोज़ी बोज़ी कयूं साइड सां बीठी वञनि रेड़ियूं पोइ माना सुठो आहे त हाणे असां हेॾां बीहूं या काॾां बीहूं दुकानदार बि नथा बीह वञनि काॾे वञूं भला असां बि। ठीकु आहे विच रोड ते रेड़ी जलियूं बीठा आहियो त माण्हुनि खे ट्रांसपोर्टरनि खे वॾी तकलीफ़ थी थिए पोइ इहो तव्हां ईअं छो कयो आहे? ऐं तकलीफ़ कंहिंखे न आहे बीठा सभु हलिया वञूं रोज़ी 5 मिंट रोज़ी कंदा आहियूं बीहंदा आहियूं शाम जो टाइम ईंदा आहियूं 3-4 पे ईंदा आहियूं रोज़ी कंदा आहियूं बचण जी ॻाल्हाईंदा ग़रीब माण्हू असांजे दुकान अॻियां के बीहण न ॾींदो आहे पंहिंजो इन खे त साइड में हिकु जाइ विच ते बीहंदा आहियूं गाॾी वाॾी हली वेंदी रस्तो आहे जाम आहे ॾिसो आहे पाण रस्तो खुलियल आहे कंहिं माण्हू तकलीफ़ न आहे शहर जी दिलि जाएगो साईं। भाऊ हे जेको तव्हां फ्रूट हलायो था रेड़ीअ ते त इहो तव्हां विच रोड ते रेड़ी बीहारी आहे जंहिं सबबु ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे ट्रांसपोर्टनि खे वॾी तकलीफ़ थी थिए त तव्हां इहा तकलीफ़ माण्हुनि खे छो था ॾियो? बाबा माण्हुनि खे नथा ॾियूं रोज़ी आहे असांजी ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं साईं ग़रीब ऐं बाबा रोज़ी कयूं था विच ते बीहूं था ॿियो असांजो झलियो त कंहिंखे न आहे बाबा दगू था हेॾो बि अचनि त गाॾियूं हेॾो वञनि थियूं रस्तो त जाम आहे पोइ। हा त तव्हां बि त रस्ते में ई बीठा हो न बीठा रस्ते ते असां वञूं था उहो बाबा बीठा विच रोड ते रोज़ी आहे ग़रीब माण्हू काॾे वञे पोइ आख़िर कहिड़ी मजबूरी आहे जो तव्हां विच रोड ते रेड़ी जले बीठा हो?
साईं मजबूर बीठी आहे दुनिया रशका बीठा गॾे गला बीठा आहियो त रस्ते में ईंदड़ वेंदड़नि खे तकलीफ़ थी थिए छो? साईं काॾे वञूं, ग़रीब माण्हू आहियूं, रोज़ी हलाए सिकूं, तव्हांजा अचनि था हुकूमत वारा कढियूं पिया हलिया था वञनि, भला काॾे वञूं असां? रोज़ी त कंदासीं न, ग़रीब माण्हू आहियूं, ॿियो को सहारो बि न आहे त रोज़ी त करे खाऊं न, काॾे वञूं भला? अच्छा त रोज़ी तव्हां काथे ॿी जॻह ते रस्ते में त विच ते न बीहो न? रस्ते में न बीहूं बाबा, जे साइड वठी बीहूं त दुकाननि वारा नथा बीहण ॾियनि, जे होॾे बीहंदासीं त केरु ईंदो बा असांजे लड़ी? असांजो अॾो आहे इहो, जेके 5 ग्राहक ईंदा आहिनि हिते ईंदा आहिनि, ॿियो त कोई अहिड़ो न आहे जेको असांजे पीउ जा नौकर त न आहिनि त ग्राहक वॾे ईंदा। जे हिते साइड करे बीहारियूं था त दुकान वारा बीहण नथा वञनि, असां वञूं काॾे भला? त जेको आहे तो ॿियो हिते का तकलीफ़ तव्हांखे बीहण जे दौरान? नथा बीहण ॾियनि, भई हुकूमत अचे थी चए थी कढो 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 कढो, बीहूं था साइड वठी त दुकान वारा नाराज़ था थियनि त हिते न बीहो, वरी जे वञूं था कंहिं कुंड पासे ओॾे को ग्राहक न त बि वञूं था, असां ग़रीब माण्हू वञूं काॾे? कमायूं त खाऊं, न कमायूं वेठा हुजूं, असां पोइ काॾे वञूं बा? जीअं तव्हां चओ, या को अहिड़ो को छपिरो हणी ॾियो त असां हुते बीहूं, रोड छॾे वञूं। चाचा ये जेको आहे तव्हां विच रस्ते ते संदुल हणी वेठा आहियो, गाॾियुनि वारनि खे माण्हुनि खे तकलीफ़ थी थिए, पोइ तव्हां कीअं बीठा आहियो? बाबा असां न हर को बीहे थो, असां हिन जे करे असां न बचनि जी रोज़ी करणी आहे, ॿियो छा हाणे मशी आई आहे, असांखे हिन मां असां बचनि जी रोज़ी करणी हूंदी आहे। हा त तव्हां माना को मच्छी मार्केट हूंदो न, उते बीहो न? हिते सभु कोई बीहे थो, असां बि हुनजे करे बीठा आहियूं। त पोइ तव्हांखे इहो सही लॻे थो ॿिए खे तकलीफ़ ॾियणु? न ॿिए खे तकलीफ़ ॾियणु, सॼी दुनिया बीठी आहे सही, हुनजे करे सही, असां बि चऊं था ठहियो हाणे सिर्फ़ु अकेला। तव्हां विच रस्ते ते सोड़ करे बीठा आहियो? भाऊ असां रोज़ी था कयूं बचनि जी। हा रोज़ी तव्हां बचनि जी भली कयो, पर विच रस्ते ते जो बीहंदव त गाॾियूं कीअं ईंदियूं वेंदियूं? बीठा आहियूं कयूं त सभु बीठा आहिनि। सब्जीअ जो रेड़ो लॻायो वेठा आहियो त इहो विच रोड ते बीठा हो, माण्हुनि खे तकलीफ़ छो था ॾियो? साईं उहा तव्हांजी ॻाल्हि बहितर आहे, पर असां बि जेकॾहिं पासे ते था बीहूं त असांजी बि रोज़ी कोन थी थिए, सम्झी बाबू? विच ते बीठा आहिनि त मिड़ई हेॾो होॾो माण्हू अचे थो त बचनि जी रोज़ी कयूं था, जे पासे ते था बीहूं त को माण्हू ई नथो लड़ी अचे। अच्छा त जेकॾहिं तव्हां रोज़ीअ जे करे माना भली माना इंसाननि खे तकलीफ़ ॾियो? न त असांखे अहिड़ी का सहूलियत ॾियो जे असां काथे हिक हंधि बीहूं, अहिड़ो प्रोजेक्ट ॾियो जे असां काथे रेड़ियुनि वारा सब्जी काथे हिक हंधि बीहूं। सब्जी मार्केट या फ्रूट मार्केट कोन्हे का? हिते कोन्हे असांखे अहिड़ो को टुकड़ो काथे ठाहे ॾियो जे असां मुकमल काथे बीहूं, रोज़ी त कयूं नी बचनि। लॻायो वेठा आहियो, अचण वञण वारनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, दाऊं था साईं वॾा हुन पासे ॾांहुं दुकानदार असांखे बीहण नथा ॾियनि अॻियां, हेॾे सरकारी रोड आहे हिन करे विच ते बीहूं था, दुकानदार असांखे बीहण नथा ॾियनि, तंग था कनि दुकानदार। बचड़ी वारो माण्हू असां काॾे वञूं, रोज़गार कयूं न, 4-500 न कमाईंदा त कीअं हलंदो असांजो? हा ॿी का जॻह माना अहिड़ी का तव्हांखे मुनासिब नज़र न जॻह साईं न आहे न, दुकानदारनि जो इलाही कब्ज़ो आहे, जेको आहे रोड ते ॿाहिरि था बीहूं चवनि था असांजो अघु आहे, हिते न रेड़ो खोले वेठा हो, माण्हुनि खे तकलीफ़ आहे। जी साईं, जेके तकलीफ़ थींदी आहे अॻिते पोइ हिते कंदा आहियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बाक़ी बहरहाल टाउन वारो ईंदो आहे 2 ॾींहं, इहे हुन जेको भाऊ ॿुधायव, वरी हलियो वेंदो आहे त वरी पोइ 4 बजे खां पोइ हिते बीहंदा आहियूं, कलाकु ॿ हिते रोज़ी थींदी आहे। वटिन ते घटि जेको माण्हू अचे थो, वटिन ते हे आम रेड़ियूं घुमनि थियूं न, पोइ ग्राहक घटि था अचनि, मिड़ई झट घड़ी। तव्हांखे माना हिते मजबूरी कहिड़ी आहे जो तव्हां विच रोड ते बीठा आहियो? रेड़ो घटि थी थिए रोज़ी, रेड़ियुनि वारा इलाही थी विया आहिनि, अचनि वञनि था न, पोइ मिड़ई हिते बीठा आहियूं। शहर में तव्हांखे कुंड पासो नथो नज़र अचे? साईं बिल्कुलु कंदासीं, ॿिया बि थियनि त असां बि थींदासीं साईं, अहिड़ी ॻाल्हि। विच रस्ते ते रेड़ी झले बीठा हो, रस्ते सोड़ कई अथव? कमाइणो बि त आहे, विच रोड ते झलियूं, किथे झलींदा, ग़रीब लॻा पिया। हा त ग़रीब आहियो त पोइ रस्ते में बीह रहो, माण्हुनि खे तकलीफ़ ॾियो अचण वञण? माण्हुनि खे तकलीफ़ किथे, विच रोड ते बीठा आहियूं। विच रोड ते बीहण सां त जेके सवारियूं अचनि थियूं बीजी थियूं वञनि, ब्रेक गाॾियूं माण्हुनि खे थियूं लॻनि, उहे इन करे त बीहनि था, वॾो गॾा बीठा आहिनि, उहे जानवर आहिनि, उहे रोड ते बीहंदा रहनि, करे गाॾी बीहे थी, रेड़ियुनि जे करे नथी बीहे। अच्छा तव्हांजे करे माना काई बि न आहे? त विच रोड ते रेड़ी बीहण जा टाउन वारा तव्हांखे नथा मना कनि? उहे मना कनि था, वरी पोइ उहे हलिया था वञनि, उहे बीहूं था। अच्छा जॾहिं उहे मना था कनि पोइ काॾे वेंदा आहियो? पोइ घुमंदा फिरंदा ईअं ई जीअं हाणे घुमूं फिरूं था। रेड़ियूं किथे बीहारींदा आहियो? रेड़ियूं हिते झट खनि बीह करे अॻिते हलिया वेंदासीं। अच्छा रेड़ियूं बीहारे वरी तव्हां पाण हलिया वेंदा? न बाबा, चकर हणी करे हिते बीहंदा आहियूं। अच्छा भाऊ तव्हां हे फ्रूट खपायो था, उहा फ्रूट त सुठी ॻाल्हि आहे, सिहत जे लाइ माना सुठी ॻाल्हि आहे, पर तव्हां विच रोड ते माण्हुनि खे तकलीफ़ थी थिए, आज़ार कयो आहे तव्हां माण्हुनि जे लाइ, ट्रांसपोर्टनि जे लाइ, ईंदड़ वेंदड़नि जे लाइ, इहो छो करा? बस सुबुह जे टाइम न आहियूं वेंदा, लेकिन शाम जे टाइम थोरी देरि बीहंदा आहियूं, बाक़ी अदरवाइज़ रोड त ख़ाली हूंदो आहे। हा
त भली शाम जे टाइम ते बि त माण्हू त ट्रांसपोर्ट त अची वञे थी न। ट्रांसपोर्ट बिल्कुलु अची वञे, कंहिंखे तकलीफ़ न थींदी आहे जेको आहे अगरि को हूंदो आहे कोई वॾो प्रोग्राम पोइ साइड करे वेंदा। भली तकलीफ़ अचे न जे बि माना विच रोड ते कीअं माना विच रोड ते गाॾी बीहारे माना तव्हां रेड़ा सभिनी माना बीहारे छॾिया आहिनि, रस्तो बंदि ब्लॉक थो थिए न, ॿिए खे तकलीफ़ थी थिए न, तव्हांखे कहिड़ी ख़बर। न उहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी सही आहे लेकिन गैर क़ानूनी आहे, लेकिन इंशाल्लाह साइड कंदासीं। त सुबुह जो तव्हां किथे बीहंदा आहियो बाक़ी? सुबुह जो न हूंदव असांजे साइड में शहर पूरो घुमंदा आहियूं। हा त साइड जेकॾहिं सुबुह जो तव्हां शहर में घुमंदा था वधो त तव्हां शाम जो बि उते घुमो, रस्ते में कीअं था बीहो हिते? मेन रोड आहे न। इंशाल्लाह वरी ईअं आहे न ॿियो सिस्टम मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो की सुबुह जो घुमंदा आहियूं की शाम जो अगरि हिते किथे बीहंदा आहियूं दुकानदार जेके बि आहिनि त उहे पंहिंजा अॻियूं न बीहण ॾींदा, चवंदा आहिनि की यार महिरबानी करे तव्हां अॻियां साइड कयो, जेको आहे सो असांखे रंडक थिए थी ग्राहकनि जे लाइ, पोइ मजबूरी तौरु जेके बीठा आहिनि ॿिया रेड़ी वारा वीचारा ग़रीब पोइ विच में बीहणो पए थो, बाक़ी अदरवाइज़ हिते फ्रूट मार्केट कोन्हे का शहर में? कोई न आहे, अगरि इहा सहूलियत मिली वेंदो पोइ हिते केरु बीहंदो? अगरि जागी पओ न हाणे जीअं तव्हां इहो रिपोर्टिंग कयो था पिया, अगरि तव्हां जागी पोइ साफ़ ई तव्हांजे हथे आहे नी, तव्हां इहो सवाल खणो नी की वाह मार्केट सब्जी मंडी अलॻि हुजे, फ्रूट मार्केट अलॻि हुजे, हिकिड़ो अहिड़ो सिस्टम कयो वञे नी। त तव्हां जेके आहियो कुल माना जेके सब्जी फ्रोश आहियो या फ्रूट फ्रोश आहियो त इहे तव्हां टाउन जे अमले सां मिलो न ऑफिसर सां, त असांखे माना हिते जेको आहे अहिड़ियूं मीटिंगूं केतिरियूं थी चुकियूं आहिनि। माना अॼु पहिरियों मरदो तव्हां इहो सवाल कंदो, असांजे पंहिंजे मन में हूंदो असां केतिरियूं मीटिंगूं करे चुका आहियूं, लेकिन नथो थिए नी। मतिलबु मीटिंग थींदी आहे 2-3 ॾींहं माना हुन ते ॻाल्हि हली हूंदी आहे, उनखां बाद ख़तमु ॻाल्हि। अच्छा अॻिए दफ़े जो टाउन जो चेयरमैन हो शुजा खान दुरानी, त उन बि तव्हांजो मसइलो हल न कयो? उन्हनि बि कयो जी इंशाल्लाह असां मंज़ूरी वठंदासीं, लेकिन उनखां बाद को हल न थियो, बस ईअं जेको मीटिंग थी वरी मतिलबु ॻाल्हि हल न थी अॻे, वरी चुपचाप थी वियो मुल्क जी, इहा ई ॻाल्हि आहे।